अस्सलाम वालेकुम। अरे चलो बैठ 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 अब खुशी जोड़ खैर मजे में तबीयत सही कोने है? तबीयत सही कोने ओ अल्लाह खैर करे। चाचा तुझे न्यापो मुखे मिलियो नब्बू न्यापो ॾिनो ची चाचा खमू जेको तोड़ा न्यापो मोकिलियो चए बा चएसि मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी वञे। अब आयो बटन दिन खां वठी जी हल्को हल्को बुखार अबे के चवा ये थ्रोट अच्छा नड़ीअ में अला जी कुजाड़ो तो थिया बा आऊं चां तो डॉक्टर के ॾेखारियो ने? अब हिते त अचो हेॾा भाला हणो वञो इन्हनि मां त टके जो फ़ाइदो थी अच्छा वठी के अस्पताल ते हले बाबा रत जी बोतल का चाड़ई में रत वाके घट आहे चाचा आए कमजोरी आहे ॿियो पीरी आहे। अब जो है खंगी जगह नुमा भागी मागी तो वरी टुका कोन लॻाया न? केड़ा अब ये जेके कोरोना वारा टुका लॻाया ये चवंदा अब बाबा चेता था टुंबी न वे लॻाई हा सही हो पर बहरहाल सुभाणे आउं ॾिसां रक्षी वारे सां ॻाल्हायां पोइ तोसां गॾिजी हलां तो पंहिंजे जेको ठठेरी अस्पताल आहे न अब चांहि पिए ये पई बचे उते आऊं खंगो वरियो चांहि पिया वॾो खणो रख चाचा मूंखे लॻे थो तोमें रत घटि आहे तोखे रत चढ़ंदो पोइ कंदा थी कोशिशि किथां रत जी बोतल वठी तोखे चढ़ायां। खाओ बा चांहि पी तूं पी तू पी अब अब अल्लाह करे नुमर हो गया बस न न आउं ॾिसां थो ॻाल्हायां थो रक्षी वारे सां। अब आओ चाचा हीअ त का कोसी आहे अञा? अब फरमाश में जो पया त कोसी तो होंदी न बचे हो ही चांहि सवेल तो पीती हुई हो बा हाणे हीअं करे हाँ। आउं कोन थो पिया हिन में खंडु कोन्हे। अब आऊं माफक पे माया हाय निसोरो बकरी जो खीर निजी पिजी अच्छा हाणे ॿी ॻाल्हि ॿुध हितां आउं तोखे पंहिंजे ख़र्च ते वठी हलंदुसि रक्षी वारो पाण खां पैसा कोन वठंदो उते रत जेको आहे सोभ आउं ॾिसां संगत में कंहिंखे चवां कंहिंखां बोतल रत जी वठंदासीं बाक़ी दवाउनि जा 5 रुपया पंहिंजा खणी हलिजे ठीकु आहे? सुभाणे तूं भले आराम कर। अल्लाह तोखे चङो भलो करे पुटु आउं छा मुंहिंजी सलाह पाण हींअर ई हलूं त सुभाणे मथां मूंखे टाइम न मिले वारो कर बचे हलूं था अॻियां हिसाब सां रक्षो खणूं था बसि पोइ सुभाणे मूंखे टाइम कोन मिलंदो चांहि पी निकिरूं था बसि हल बहल पी रक्षी वारे खे फोन कयूं था रोड मोड़ी था चढ़ूं था डायरेक्ट छत यार बाक़ी वीचारो अकेलो माण्हू न मरणे न पढ़णे का शइ अॼुकल्ह अहिड़े ग़रीब माण्हू जो कंहिं क़दुरु ई कोन्हे। हल भाल आराम सां पीरी अस्सलाम वालेकुम मामू केड़ा हाल थई भले हाल केड़ा करे के जाने छो हां ये खाए ए बा चाचा खैर तबीयत सही है ये हम चाचा खैर तबीयत सही है कुछ चाहिए अब्बा जाऊं खैर तू बता चाचा केड़ा हाल वे तबीयत हाणे सही है हाणे फिट है हां हाणे मगी फिट है चाचा ये लेज जो थोड़ो हुलियो चेंज है तुंहिंजो ई तो अब अस्पताल जी थी आया थी ना हाँ तो रात जेको चाड़े हाणे तैयार थी वे थोड़ो अब चंगू भलो आई सब खैर पर अबला तो छा कयो हमू जा छोड़ा हाल थिया यार हिकिड़ो मिंट
अब मूंखे कुजाड़ो थियो दादा तू सही ही आओ थोरो लेबर टीआरए का थोरो फोन करे पूछा रत तो के उन्हें चाड़ियो ना रात चाड़े तक पजा माशाल्लाह थोरो पूछा ना हेलो जी बा अच्छा वो रत जो ग्रुप जो ओ पॉजिटिव हो ना चाचा आमू जो तव्हांखे ॿुधायो हाँ छा न न अच्छा कुजाड़ो थियो चाचा हाँ गलती हिकिड़ी लेबर टीआरए खां थी वई कहिड़ी तुंहिंजो जेको ग्रुप हो न रत जो हऊ उहो ॿिए कंहिंजो लॻो ई कोन को हिकिड़ो खदड़ो फ़क़ीर आयो उनजो ग्रुप लॻो आहे तोते ये कारो मो थी ने आऊं को हरू करो टेड़ो टेड़ो थी पड़ो ये ना लख जी होने रे लख चाचा ये गलती मूंखे माफ़ करिजो बस देखो हाणे आऊं जा केड़ा हाल करे छॾिया सॼी तुंहिंजी ग़लती आहे ए थोरे हल रत कढाई वाली वापसि न आऊं चङो माण्हू वठे जैसा मिले हाय हाय करे तू ईअं न कर न बस देखो मुंहिंजे वस में थोरी पाणी थियो न हाय हाय इजी तो तारीफ़ आहे वठी हले मैं वापस रत कढाई वाली हल 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 नी टेस्ट कराई न चाचा आमू मां पाड़ो बेज़ार थी पवंदो हा सही ॻाल्हि अरे